PM Bulletin. लाहौर के इलाइक़े लाहौरी गेट में धमाके के नतीजे में नींगर सूधो 3 ॼणा मारिजी विया, 23 खां वधीक ज़ख़्मी। DIG ऑपरेशन्स डॉक्टर आबिद चयो आहे त धमाको मोटरसाइकिल में नसब बारूदी मवाद सां थियो आहे। दहशतगर्दनि इहा मोटरसाइकिल हिक दुकान भरिसां बीहारी हुई। पुलिस धमाके वारी जाइ तां शाहिदियूं गॾु करे वरितियूं। इस्पताल मुंतक़िल थियल ज़ख़्मियुनि मां अक्सर जी हालत गणतीअ जोगी। वज़ीर आज़म तरफ़ां धमाके जी मज़म्मत कई वई ऐं ज़िम्मेवारनि खे फौरी गिरफ़्तार करण जी हिदायत। पंजाब सरकार खां जांच रिपोर्ट तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट हलफनामो केस में राना शमीम ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह राना शमीम ते फ़र्द जुर्म पढ़ंदे चयो त तव्हां इंग्लैंड में हल्फी बयान रिकॉर्ड करायो। तव्हां चयो त साकिब निसार हिदायतूं ॾिनियूं त नवाज़ शरीफ ऐं मरियम इलेक्शन खां अॻु ॿाहिरि न अचणु घुरिजनि। हल्फी बयान नोटराइज़ करायो वियो जेको मीडिया ताईं पहुतो ऐं 15 नवंबर ते शाया थियो। तव्हां अदालत खे स्कैंडलाइज़ ऐं पंहिंजे कंडक्ट सां इल्तिवा हेठि केस ते असरअंदाज़ थियण जी कोशिश कई। अटॉर्नी जनरल जी इस्तदा ते अख़बार जे रिपोर्टर ऐं एडिटर ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई मुलतवी। राना शमीम जी इस्लामाबाद हाई कोर्ट के फ़र्द जुर्म लागू करण बदिरां हक़ीक़तूं ॼाणण जे लाइ जांच जी इस्तदा। राना शमीम ॾोह मञण खां इनकार कंदे चयो त वकील जी मौजूदगीअ में फ़र्द जुर्म लागू थिए हा त बहितर हो। अदालत मूंखे सिंगल आउट करे रही आहे। इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं करण जे लाइ ज़रूरी आहे त साकिब निसार खां जवाबी हलफ़नामो वरितो वञे। अदालत ॿाहिरां सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे राना शमीम चयो त मूं ते फ़र्द जुर्म ठहे ई न पियो, पोइ बि लॻायो वियो। इहा ज़्यादती आहे। अदालत में लगातार इहो पुछी रहियो आहियां त हलफ़नामो कंहिं लीक कयो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ॾखण पंजाब सूबे जे क़याम लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ सूधो पार्लियामानी अॻवाननि खे दावतनामा विया विया। दावतनामे में परॾेही वज़ीर चयो आहे त 3.5 करोड़ अवाम जी ख़्वाहिश पूरी करण अॻियां बुनियादी रुकावट आईनी तरमीम आहे। आइन में तरमीम जे लाइ 2/3 अक्सरियत घुर्बल आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अॻूणनि DGs मंज़ूर कादिर काका ऐं आश्कार दावर सूधो 12 अमलदारनि ख़िलाफ़ नस्ला टावर मामले जो केस दाख़िल। एंटी करप्शन खाते तरफ़ां दाख़िल केस में SBCA ऐं सिंधी मुस्लिम सोसाइटी जा ऑफिसर्स जवाबदार नामज़द। केस में इल्ज़ाम हयो वियो आहे त सिंधी मुस्लिम सोसाइटी जी इंतिज़ामिया बिल्डर सां मिली भगत करे सर्विस रोड जो 264 गज हिसो हासिल कयो। मास्टर प्लान डिपार्टमेंट में मिली भगत में शामिल हो। तालीम खाते जी संगीन लापरवाही जा ख़ौफ़नाक नतीजा। छोर भरिसां ॻोठ सूफ़ी अकबर में स्कूल जी भित किरण जे नतीजे में 2 नींगर हयाती विञाए वेठा। 13 सालनि जो मुहिब अली नोहरी ऐं 12 वरहनि जो राजेश भील दॿिजी फौत। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश मलबे मां कढिया। नींगरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। अफ़सोसनाक वाक़े बावजूदि तालीम खाते जूं इख़्तियारियूं हरकत में न आयूं। अछड़े थर जा जानवर ऐं पखी पखण शिकारनि जे निशाने ते आयल। अरब शहज़ादनि जे लाइ नायाब हरण जे बेरहमीअ सां शिकार जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल। वीडियोज़ में शिकार थियल हरण खे शिकारगाह ते ज़बह कंदे ॾिसी सघिजे थो। पुलिस ऐं इंतिज़ामिया शिकार रोकराइण बदिरां रस्ता रोक कंदड़ ॻोठाणनि जी वठ पकड़ में लॻी वई। ॻोठाणनि तरफ़ां अछड़े थर में शिकार ऐं पुलिस जूं चढ़ायूं बंदि कराइण जो मुतालबो।
बावड़ो पुलिस हफ़्तो अॻु अगवा थियल मासूम बारड़ो अब्दुल अहद भट्टी खे बाजाब कराइण में नाकाम। बारड़े जी अदम बाजाबी ते घर में कोहराम बरपा। संदसि अमर खे बेहोशीअ जा दौरा। शहरी बि मासूम बारड़े जे अगवा वाक़े ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। IG सिंध ऐं DIG सखर खां बारड़ो जल्द बाजाब कराइण जो मुतालबो। बाडर मां अगवा ॼाणायल नारी सवेरा मसण जो पतो न पियो। नारी सां शादी ऐं अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद गुलाम कादिर सोलंकी मुअतल। DEO सेकेंडरी लाड़काणो उस्ताद जी मुअतली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नारी जे वारसनि जो चवणु आहे त सवेरा खे अगवा करण बाद ज़बरदस्ती संदसि शादी कराई वई। IG सिंध खां नोटिस वठी नारी खे जल्द बाजाब कराइण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त नारी खे बाजाब कराइण जी कोशिश कई पई वञे। ॻुझे इतलाह ते मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पर नारी हथ न अची सघी। शादीअ जे 3 ॾींहंनि बाद ॾेरनि ते जिन्सी ज़्यादतीअ जो इल्ज़ाम हणंदड़ दादू वासिन नारी ते मुड़ुस जा संगीन इल्ज़ाम। नौजवान मुश्ताक पंवर इज्तिमाही ज़्यादती जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त शादीअ बाद कुंज खे वारिस सतावड़े ते वठी विया पर मूंखे घर में दाख़िल थियण ई न ॾिनो वियो। ॾेर पंहिंजी भाॼाई सां ज़्यादती कीअं था करे सघनि। कुंज मासूम ॾेरनि ते बि ज़्यादतीअ जो इल्ज़ाम हयो आहे। कुंज घर मां 4 लख रुपया ऐं सोन चोरी कयो। मली थाणे ते कुंज ऐं संदसि वारिसनि ख़िलाफ़ चोरीअ जो केस बि दाख़िल करायो अथऊं। दादू जी अदालत नारी जी दरख़्वास्त 25 जनवरी ते ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु करे छॾी। पुट खे मुंहिंजे मुड़ुस क़तल नाहे कयो। पुलिस खेसि बेगुनाह केस में फासायो आहे। घोटकी जे इलाइक़े सरहद में क़तल थियल नींगर मोहम्मद दीन जी अमर मुड़ुस जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अदालत पहुची वई। मुसम्मात घंवर ख़ातून तरफ़ां घोटकीअ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल। औरत जो चवणु आहे त पुलिस ज़बरदस्ती मुड़ुस ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। पुट जे क़त्ल में मुड़ुस मुलविस नाहे। मुड़ुस खे आज़ादु करे असुल कातिल गिरफ़्तार कया वञनि। अदालत औरत जी दरख़्वास्त ते SSP घोटकी ऐं सरहद पुलिस खे 22 जनवरी ते तलब करे वरितो। बर्ख दानिश्वर ऐं अवामी तहरीक जे अॻूणे सरबराह रसूल बख़्श पलीजो जी 92 ही सालगिरह मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबनि दौरान सालगिरह जा केक काटिया विया। जुंगशाही जे ॻोठ मंगर खान पलीजो में रसूल बख़्श पलीजो जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी। कारकुननि तरफ़ां खेसि भेटा पेश कई वई। शेयर कयां थी त मूंखे चांस ॾियो ज़िक्र करणु चाहियो था पोइ हुननि जो रिस्पॉन्स कोन आयो। जॾहिं फिल्म शूटिंग जो पहिरियों सॉन्ग रिलीज़ थियो 2 जून त मूं उन टाइम ये ट्यून मतिलबु सुञाणी ऐं उन्हनि खे मैसेज कयो सर ये ट्यून त मुंहिंजी हो जेको तव्हांखे मां शेयर कई हुई। तॾहिं खां उन्हनि जो कोई रिस्पॉन्स न आयो। ॿिए ॾींहुं हुनजो रिस्पॉन्स आयो चवनि था ये ट्यून मां डाउनलोड न कई। असांजे नाज़रीन जे लाइ टाइम न्यूज़ जे व्यूअर्स जे लाइ इहा धुन ॻाए ॿुधाईंदव त नाज़रीन खे ख़बर पवे त इहा रियल अवां जी धुन आहे। जी जी बिल्कुल बिल्कुल। मैं हूँ हीर तू मेरा रांझा कैसा है तू ये तो बता जा बैठे बैठे मैं थक गई यहाँ तेरा मुझसे यूं रुस जाना चंगा ना लागे रे माही कैसे मैं तुझको समझाऊं। ऐं कोक स्टूडियो जो नओं गानो तू झूम मक़बूलियत मानण सां गॾु तकरारी बणिजी वियो। राग जी राणी आबदा परवीन ऐं नसीबो लाल गॾियल तौर ही गीत ॻायो आहे। उमरकोट जी नौजवान फ़नकारा ऐं मौसीकार निर्मला मेघाणी मौसीकार ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान कयो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे निर्मला चयो आहे त हुन इहा धुन ज़ुल्फ़ी रहमानी हुई जंहिं संदसि धुन चोरी कई आहे। पैसनि जी लालच नाहे रुगो गाने जो क्रेडिट ॾिनो वञे। फ़ोन कॉल्स जी फॉरेंसिक जांच सां सच ऐं कूड़ साम्हूं अची वेंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर।
हेडलाइन्स हमारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।